उॾेरोलाल स्कूल में ॿार पढ़ाईंदे केतिरा ई उस्ताद ॾिठा हूंदा, पर अॼु तव्हांखे हिकु अज़ीम उस्ताद जो अहवालु ॾींदासीं। 70 किलोमीटर मुफ़ासिलो तय कंदे उॾेरोलाल विलेज में ड्यूटी कंदड़ उस्ताद दीदार भाणो, जेको 2018 खां वठी हिन स्कूल में तैनात आहे। इन मौक़े ते जॾहिं साणस अवामी न्यूज़ जी नुमाइंदे जी ॻाल्हि ॿोल थी त पाण ॿुधायूं त परे खां ड्यूटी ते अचण करे मूंखे मुश्किलात खे मुंहुं ॾियणो पवंदो हो। तंहिं करे स्कूल इंतिज़ामिया मूंखे स्कूल में हिकु कमरो रहण लाइ ॾिनो आहे ऐं हिन स्कूल खे पंहिंजो घरु सम्झंदो आहियां। उन करे शाम जो स्कूल जे पार्क जे गुलनि खे पाणी में मां पाणी ॾींदो आहियां। जॾहिं त साणस राग जे बारे में पुछियो त हुन चयो त राग मुंहिंजो रूह में समायल आहे। राग जी सिख्या मूं पीर एजाज़ शाह जे मेखाने तां सिखी आहे ऐं स्कूल में पिणु कुझु शागिर्दनि खे राग जी सिख्या ॾींदो आहियां। पाण ॿुधायूं त कुझु अहिड़ा बि पंजो पास करे ईंदड़ शागिर्दनि जिन खे सिंधी बि लिखणु न ईंदी आहे ऐं उन्हनि शागिर्दनि खे प्राइमरी जे अल्फ़ाबेट सम्झाईंदो आहियां। मिजाज़ जेको आहे सो पहिरियों ॾाको आहे, त उहो त ज़िंदगी में सभिनी जेके बि माण्हू हूंदा आहिनि त उन मिजाज़ जे अमल मां गुज़रंदा आहिनि। ऐं मे बी असां पंहिंजे पर असां मुंहिंजी जेका असां घणी मोहबत सिंध धरतीअ सां रही ऐं सिंध धरतीअ खां पोइ लतीफ़ साईं ऐं मुर्शिद पाक असांजो शाह अब्दुल लतीफ़ बेटा, मुर्शिद पाक असांजो बाबा एजाज़ साईं हाज़िर हाल जॾहिं हूंदा तॾहिं बि उन्हनि जी सोबतनि में असांजो वञणु विहणु थींदो हुयो। ऐं साईं बाबा अबू तुराब शाह जिन उन्हनि सां बि असांजी मोहबत हूंदी। पोइ रांदियूं बि गॾु खेॾंदा हुआसीं। बाबा सजाद रसूल जेके असांजा सजादा नशीन असांजे बाबा एजाज़ साईं जे मैखाने जा दरगाह जा, त उन्हनि सां बि मोहबतूं, त पोइ उन्हनि जो थोरो असरु रहियो ऐं उनजो असरु इहो आहे त हिते जी जेका मुंहिंजी विंदर थींदी आहे स्कूल टाइम खां पोइ, या त वेही पाण शाइरी कंदा आहियूं या बाबा जन जे रिसाले खे या साईं लतीफ़ साईं जे जेको आहे सो रिसाले खे बि पढ़ंदो आहे या पाण कुझु न कुझु शाइरी अदबी ज़ौक़ बि रखां थो त कुझु न कुझु पंहिंजी शाइरी बि करे वठंदो आहियां। बर ख़फ़ीफ़ आहे फ़ाइलातुन मुफ़ाइलुन फ़इलुन, आलिकल प्यार तुंहिंजे नेणनि में को त इसरार तुंहिंजे नेणनि में, आलिकल प्यार तुंहिंजे नेणनि में को त इसरार तुंहिंजे नेणनि में, तूं खणी चओ न चओ संदहि मर्ज़ी, तूं खणी चओ न चओ संदहि मर्ज़ी, आहे इक़रार तुंहिंजे नेणनि में। हेल होलीअ जा रंग वाह वाह, हेल होलीअ जा रंग छा वाह वाह, सभु सिंगार तुंहिंजे नेणनि में। मुंहिंजो तख़ल्लुस आहे साइर, ॾेह जांचे ॾिठो आहे साइर मूं, ॾेह जांचे ॾिठो आहे साइर मूं, सारो संसार तुंहिंजे नेणनि, आलिकल प्यार तुंहिंजे नेणनि में। महिरबानी। ॿारनि खे जेका आउं हिते सिख्या ॾींदो आहियां त जेको मुंहिंजो फ्री पीरियड हूंदो आहे त आउं फ्री पीरियड में उन्हनि ॿारनि खे वठी ऐं सिलेक्ट करे पोइ उन्हनि खे जेको आहे सो हुते ट्रेनिंग ॾींदो आहियां। स्कूल जे दौरान, स्कूल टाइम खां पोइ न, पर स्कूल टाइम जे दौरान, बाक़ी स्कूल टाइम खां पोइ इलाही काई हिते तक़रीबन 8-10 खनि माण्हू आहिनि वीचारा सिखण वारा, पोइ ईंदा आहिनि। पोइ जहिड़ो मुंहिंजो हाल आहे उन्हनि खे सेखारे छॾींदो आहियां, जिन में कुझु बागड़ी कम्यूनिटी जा माण्हू आहिनि, को मोरू जो आहे, त को चांडियो आहे, त को मरी आहे, बहरहाल मुख़्तलिफ़ ज़ातियुनि जा माण्हू आहिनि। ॾहाको खनि माना उहे दोस्त आहिनि जेके अचनि था सिखण लाइ। पोइ उन्हनि खे कलाक सवा शाम जो 4, 4:30, 5 बजे उनखे टाइम ॾिनल हूंदो आहे। पोइ ईंदा आहिनि, कलाक सवा जी रिहर्सल थींदी आहे, उन्हनि खे पोइ मोकिले छॾींदा आहियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।